अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, मुमताज़ अली मौलाई जो ॿियो बि कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, जेको तमामु बहितरीनु कलाम आहे। ऐं इन कलाम जा ॿोल इहे आहिनि त असां रोई रोई मिनतूं करे करे मस असां मंज़िल माणी आहे। दोस्तों, अहिड़े क़िस्म जो हिकु कलाम आहे जेको तमामु बहितरीनु कलाम आहे। सिर्फ़ु हिकु बाजे ते इहो जेको आहे सो रिकॉर्ड पियो थिए। इन जी ईअं चयो वञे थो ग़ालिबन त इन कलाम जी रिकॉर्डिंग हले पई, जेके पिक्चर बि असां तव्हां सां गॾु शेयर कंदासीं इन वीडियो में, जंहिंजी पिक्चर जेको आहे सो हिकु ओपनिंग हले पई। इन कलाम जी जेको आहे सो शूटिंग हले पई। इन ते साज़ वग़ैरह ऐं इन ते ॿियूं एड वग़ैरह जेको आहे सो इन में एड कया वेंदा। मुमताज़ अली मौलाई हिन वक़्तु आसानी आहे दोस्तों, कंहिं बि कमरे में वेही करे, सोशल मीडिया जो दौरु आहे, उते वेही करे कलाम सॉन्ग जेको आहे सो रिलीज़ कयो वञे पियो। न त हूअं स्टूडियो ठहियलु हूंदा, वॾा वॾा जेको आहे सो हिकु कैस्ट कंपनी वारनि जा जायूं ठहियलु हूंदियूं, उते वञिणो पवंदो हुयो, परे परे सफ़रु करिणो पवंदो हुयो। लेकिन हिन वक़्तु आसानी थी चुकी आहे, हर शइ जेको आहे सो वेठे पंहिंजे उते जो उते थी वञे थो। हे कलाम तमामु बहितरीनु आहे, जंहिंजा ॿोल कुझु इहे आहिनि, असां मंज़िल माणी आहे। दोस्तों, अहिड़े क़िस्म जो कलाम आहे जेको इन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। वीडियो सुठो लॻे लाइक